अस्सलाम वालेकुम। मां तव्हांजो पंहिंजो होस्ट ज़ोहेब चांद जो ऐं दिल जी गहराइनि सां तव्हांखे सां कंदासीं वेलकम पंहिंजे प्रोग्राम में, जंहिंजो नालो आहे हो जमालो। जंहिंजो नालो आहे हो जमालो। थोड़ो घटि अञा तेज़ ॿुधण में अचे मूंखे। जंहिंजो नालो आहे हो जमालो। वाह भाई, हिते त वाकई में जानदार ऑडियंस थी लॻी असांजी। एनीवेज़, उम्मीद आहे सभु ठीकु ठाक हूंदो, ख़ुशि हूंदो। जिथे भी जो खुश जो हमेशा मुस्कुराईंदा रहो। कयूं था पंहिंजी हिन प्रोग्राम जो आगाज़। पर हुन खां पहिरियों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त SOPs खे फॉलो करे वेहणो आहे, स्पेस मेंटेन करणो आहे। ठीक है, स्पेस के मेंटेन करणो आहे, SOPs के फॉलो करे वेहणो आहे। सो अॼु असांजे प्रोग्राम में असां सां तावन कयो आहे जंहिंजे स्पॉन्सर्स उहे आहिनि एनेक्स होम अप्लायंसेस, नेल्सन यही तो रंग है जिंदगी का, अब्दुल्ला बिल्डर्स एंड डेवलपर्स, रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल, ब्लैक कैट यही तो रंग है जिंदगी का, गोबीज पेंट्स थिंक दिस वे। आज असां सां नवां स्पॉन्सर्स भी आहिनि, असां उन्हनि खे बि वेलकम कंदासीं। ऐं उहे स्पॉन्सर्स आहिनि मुगलिया निम्को ऐं क्रिएसियन परफ्यूम एंड कॉस्मेटिक्स। त हिकिड़ो दफ़ो असांजे स्पॉन्सर्स जे लाइ क्लैपिंग थी वञे। भाई जीअं त तव्हांखे ख़बर है अॼुकल्ह शादियुनि जो सीजन हली रहो है, बहुत ज्यादा शादियां हो रही हैं। जिस भी गली मोहल्ले से जाते हैं कोई ना कोई सॉन्ग बजता है और डांसेस चलती रहती है। जॾहिं जॾहिं शादियूं थींदियूं आहिनि असांजे खानदान में, एक तो भाई खुशी का मौका तो होता है, डेफिनेटली खुशी जो मौको हूंदो है, पर उन सां गॾोगॾु रिश्तेदारनि सां हलणो भी पवंदो है। जाते हैं हमें देना पड़ता है, खर्चा लग जाता है, थोड़ा बजट आउट हो जाता है जब शादियां होती हैं तो। लेकिन उनको तो देते हैं, उनसे ज्यादा जो खर्चा होता है वो हमारे घरों पे होता है। जो खास करके हमारी खवातीन ड्रेसेस लेती हैं शादियों के, भाई उसमें तो तकरीबन जो शोहरों की तनख्वाहें सारी चली जाती है। ऐसे ही होता है ना, यही थींदो है। ऐं ॿियो वरी घणो करे खानदान में छा थींदो है, खानदान में क्या होता है वैसे, भाई अपने हस्बैंड को कहना है मुझे नया जोड़ा चाहिए। जो मेरी कजन है, अगर उसने 15,000 वाला सूट लिया है तो मुझे तो 20 वाला लेना ही लेना है, उससे कम नहीं पहनना मुझे। ये आजकल ऐसे ही होता है ना, उससे कम नहीं पहना, मुझे कम नहीं लगना। ऐ बेचारो पिसंदो खेर है, कौन पिसता है, शोहर पिसते है ना वो बेचारे। तो आज यहाँ पे शोहर डेफिनेटली बैठे होंगे, मुड़से ते वेठा होंदा, तो हुनन का पूछूं था तो केर केर पंहिंजे घरन में पिसी रहो है। आए तेदा असांजा शोहर यहाँ पे बैठे हुए हैं। भाई मुझे नहीं लगता कि आप में इतनी हिम्मत है आप बीवियों के सामने बात कर सके। घर भी जाना है ना आपको, घर भी जाना है। इस साइड बैठे हुए हैं शोहर, नहीं बैठे हुए। चलो हम बहनों के पास आ जाते हैं, पूछ लेते हैं कि भाई जब शादियों में जाती हैं तो कम से कम कितने पैसों वाला सूट पहनती हैं। बहनों से पूछ लेते हैं। जी भाई हस्बैंड में क्यों दम ही नहीं है आज, भाई कुछ तो बोलो, बीवियों के सामने कुछ बोलो। आज मैं इनको लाइव के तो आपको घर जाके कुछ भी नहीं कहेंगी कुछ भी। एक दफा एक ही सूट आता है, दूसरी शादी में वो नहीं पहनना होता। बी शादी में मरी विंदा से वो सूट न पाइंदा से, वरी बी शादी लाइ असां ॿियो वठंदासीं, सजे खानदान डिठो जो हो। एनीवेज भाई ऐसे होता है, तो हमेशा कोशिश किया करें कि कहते हैं ना जितनी चादर उतने पैर। तो अपने घर को देख के, अपने बजट को देख के हमेशा कपड़े वगैरह लेने चाहिए, और ज्यादातर ऐसे कपड़े लेने चाहिए जो कैजुअल हो, जो आप अपनी रूटीन में भी पहन सके, जब बाहर जाते हैं वहां भी पहन सके। ऐसे नहीं कि इतने सितारे लगे हुए हैं बाहर भी आप नहीं। और आज वैसे मुझे फीमेल में बहुत पावर नजर आ रही है, इसलिए मर्द नहीं बोले, तो इस वजह से फीमेल भाई बहने अपने लिए तो क्लैपिंग कर लें, आपके पावर के लिए क्लैपिंग। और इन फीमेल्स के लिए मर्द भी क्लैपिंग करेंगे भाई, जो डर गए। एक दफा मर्दो तालियां भाई फीमेल के लिए। तालियां तो बज रही हैं, अब तो दोनों हाथ चल रहे, पहले मुंह नहीं चल रहा था, अब हाथ चल रहे हैं। एनीवेज गेम का आगाज करते हैं।
सब खां पहिरियों जेको असांजो सेगमेंट हूंदो आहे उहो हूंदो आहे बाथरूम सिंगिंग। हिन में असांजो अदियूं अदा हिते ईंदा आहिनि, परफॉर्म कंदा आहिनि, सिंग कंदा आहिनि ऐं ॾिसंदासीं अॼु कंहिं में आहे दम ऐं केरु कंदो ज़बरदस्त सिंगिंग। पर हुन खां पहिरियों मां ॿुधाईंदो आहियां तव्हांखे गानो। त केरु केरु मुंहिंजो गानो ॿुधणु चाहींदो? सुनना है भाई? हाँ तो बोलो। थैंक यू भाई, क्लैपिंग के लिए। जल्दी सां माइक खणी अचो। पहिरियों कंदो मां स्टार्ट, हुन खां पोइ बेगिन कंदासीं पंहिंजूं गेम्स। त तव्हांजी ताड़ियुनि जो साथ ज़रूरी आहे, छो जो इहे असांजे लाइ हूंदी आहिनि ऑक्सीजन। बगैर ऑक्सीजन के होस्ट कुछ नहीं होता, सिंगर कुछ भी नहीं होता। एक दफा फिर से ऑक्सीजन ताली आ जाए तो गाने को शुरू कर रहे हैं। आपकी क्लैपिंग का साथ होना चाहिए जी। स्टार्ट। अच्छा वैसे मोर कीअं टिलंदो आहे? मोर कीअं टिलंदो आहे? हीअं हीअं ऐसे टिलता है। मोर थो टिले राणा, मोर थो टिले, मोर थो टिले राणा, मोर थो टिले। सो त मामन जे कुल, सो त चाचन जे कुल, ओ राणा राणा मोर भले तो टिले गुजर जो। मोर थो टिले राणा, मोर थो टिले, मोर थो टिले राणा, मोर थो टिले। सो त मामन जे कुल, सो त चाचन जे कुल, ओ राणा राणा मोर भले तो टिले गुजर जो। मोर थो टिले राणा, मोर थो टिले, मोर थो टिले राणा, मोर थो टिले। हिकिड़ो हिन साइड भी मोर वेठो आहे जेको टिले थो। अदा अची वञो, हिते टिलो, हिते अचो 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 अचो। हू मथे वेही करे टिले पियो। हिते हिते टिलणो आहे मूंसां गॾु। हिते पंहिंजो चेहरो ॾेखारे सघो था वैसे जी। बिल्कुलु ज़बरदस्त। नथ खड़ा यम सवदई अल्लाह लग राणा, नथ खड़ा यम सवदई अल्लाह लग राणा। राणा तो महाराज थींदा, राणा तो मालक थींदा, राणा तो महाराज थींदा, राणा तो मालक थींदा। सो त मामन जे कुल्ले, सो त चाचन जे कुल्ले, ओ राणा राणा मोर भले तो टिले गुजर जो। मोर थो टिले राणा, मोर थो टिले, मोर थो टिले राणा, मोर थो टिले। ॿियो कोई मोर आहे टिलण जे लाइ? ओ ॿियो मोर बि अचे थो। हितो ई हितो ई हितां ई। वाह, मोर जमा थींदा था वञनि हो जमाल जे फ्लोर ते। वाह भाई, इन मोरों के लिए तालियां। धुरी जोड़ा यम सवदई अल्लाह लग राणा, हो धुरी जोड़ा यम सवदई अल्लाह लग राणा। राणा तो महाराज थींदा, राणा तो मालक थींदा, राणा तो महाराज थींदा, राणा तो मालक थींदा।
सोत चाचन जे कुले सोत मामन जे कुले ओ राणा राणा मोर भले तो टिल्ले तालियां भाई मोर थो टिल्ले राणा 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 मोर थो राणा मोर थो टिल्ले राणा मोर थो टिल्ले राणा मोर थो 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 राणा मोर। भाई वेरी गुड। नहीं भाई असां तव्हांखे चयोसीं होॾे वञो था हाँ न चयो न हुते बीहो असां सां गॾु थोरो असांखे टाइम ॾियो। ही माइक ही तव्हांजे हथ में माइक अची वियो। ही मूंसां ॿ मोर गॾु हुया जी जी भा मोर कहिड़ा हलनि ठीकु जी जेसिताईं पंहिंजो नालो ॿुधाए तेसिताईं मोर त चई थो सघां न। हाँ चई था सघूं हाँ न बिल्कुलु जी भा मोर किथां आयो? मां मोरे खां मोर असांखे ख़बर नहीं त ही जेको मोर आहे मोरे खां आयो आहे जी। मोहम्मद अली मंगी कराची कोरंगी बिलाल कॉलोनी कराची कोरंगी बिलावल कॉलोनी का ही मोर आयो आहे। तो भाई जबरदस्त तव्हां साथ ॾिनो मुंहिंजो ॾाढो मज़ो करायो हिन मोरनि ॾाढे सुठे तरीक़े सां टिलिया। थैंक यू वेरी मच। तव्हां वेही सघो था। मज़ो आयो हिते। थैंक यू ओके भाई। ऐं हाणे असां स्टार्ट कंदासीं पंहिंजो पहिरियों सेगमेंट जेको हूंदो आहे बाथरूम सिंगिंग एनेक्स जे ताउन सां। तो भाई एनेक्स जे ताउन सां असांजो ही सेगमेंट थींदो स्टार्ट एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट्स। त तव्हां भी पंहिंजे घरनि में एनेक्स जो कयो इस्तेमालु छो जो घरनि में शान ही एनेक्स जे प्रोडक्ट सां हूंदी आहे। तव्हां काफ़ी सारियूं शयूं ॾिसी सघो था इन्हनि जा जूसर्स इन्हनि जा ब्लेंडर्स वॉशिंग मशीन्स इस्त्री सो कीमो ठाहिणो आहे कपिड़ा धोइणा आहिनि छा बि करिणो आहे एनेक्स हमेशा हर घर जी रहंदो आहे शान। त पोइ तव्हां बि पंहिंजे घर जी वधायो शान ऐं इस्तेमालु कयो एनेक्स छो जो एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट्स। तो कौन सी मेरी हमारी बहनें और भाई करेंगे पार्टिसिपेट बाथरूम सिंगिंग के सेगमेंट में। अदा तव्हां अची वञो जी 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 भेण तव्हां बि अची वञो हिन साइड वञा वा बाथरूम सिंगिंग एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट्स। जी भा तव्हां अची वञो। हमारी बहनों में से कौन पार्टिसिपेट करेगा? आपस में कोई मसला नहीं शर्मा रहे हैं जो शर्माता है मैं उन्हीं को बुलाता हूँ भले आप हाथ ऊपर मत करो। तव्हां भी अचो भा अचो 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 जी अदी तव्हां ईंदो आ जाए ओके त असांजा अदा त टे थी विया बाक़ी अदियूं जी भेण तव्हां अची वञो तव्हां बि अची वञो ओके ठीकु आहे त पोइ टे भेणियूं बि थी वियूं 4 भाउर बि थी विया। हाणे असां स्टार्ट कंदासीं एनेक्स जे ताउन सां असांजो ही सेगमेंट जेको आहे बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट। त शुरू कयो वञे शुरू किया जाए। शोर नहीं आ रहा भाई शुरू किया जाए। ये बहन भी आना चाहती है ये बहन आना चाहती है। वो जबरदस्ती धिक्का तो जैसे उठ न वो बेचारी नहीं आना चाहती आप कह रहे हो उठ न। अच्छा अच्छा ऑलराइट त अदी भी अच्छी सुखी है स्टार्ट कयूं था पंहिंजो ही बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट। त सब खां पहिरियां असां पंहिंजी भेणनि खां ही स्टार्ट कंदासीं लेडीज ऑलवेज फर्स्ट। त अदी तव्हां अची वञो जी अदी तव्हां अची वञो वो शर्माए थी फिलहाल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हांजो नालो? सवेरा। सवेरा किथां आयो? असां मेरांडान खां। छा पिया ॿुधायो? अली मौला सोना लगदा है अली वाला। सोना लगदा है अली वाला माशाल्लाह जी ओवर टू यू। अली मौला मौला अली मौला
अली मौला मौला अली मौला सोना लगदा है अली वाला प्यारा लगदा है अली वाला सोना लगदा है अली वाला प्यारा लगदा है अली वाला किसे भी मैदान विचो जा सुन ले नहीं भजदा अली वाला नहीं भजदा अली वाला सोना लगदा है अली वाला सोना लगदा है अली वाला जबरदस्त वेरी गुड जी भेण तव्हां अची वञो अॻियां जी अस्सलाम वालेकुम वालेकुम हा तव्हांजो नालो अदी स्नोबर किथां आया आहियो कराची का कराची का छा पिया ॿुधायो असांखे जी सोचण तरियो सोचण ॾियां एतिरो टाइम तव्हांखे मिली वियो सोचण जे लाइ कुझु बि ॿुधायो पाकिस्तानी गानो पर प्यार की राह में ठीकु आहे प्यार की राह में मुझको यूं छोड़ने कंटिन्यू 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 प्यार की राह में मुझको यूं छोड़ने वाले प्यार की राह में मुझको यूं छोड़ने वाले जा तुझे माफ किया जा तुझे माफ किया दिल को तोड़ने वाले प्यार की राह हमें मुझको यूं छोड़ने वाले सितम है खुदाया क्यों प्यार बनाया क्यों रूठे दिल का जहां दिल इतना रुलाया क्यों गम मुस्कुराया कि अपने अनजान जबरदस्त जबरदस्त वेरी नाइस जी असांजी जेका ॿी अदी हिकिड़ी उहा काॾे वई किथे आहे उहा किथे आहे हिकिड़ो मिंट किथे आहे किथे आहे किथे आहे ॻोल्हियूंसि था अबा माइक खणी अचो बाबा माइक ॾियो माइक हितों जेका अदी भॼी वई हा किथे आहे ओ यहाँ बैठी तव ये पहन लीजिएगा हाँ अस्सलाम वालेकुम माइक वालेकुम क्लोज अस्सलाम। कैसी है ठीक ठाक जी अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल खुश जी नाश्ता किया था आज क्या किया था नाश्ते में क्या खाया था चले आप यहीं से सुना सकती हैं मैं गाना मैं भूल गई बैठ के सुना सकती हैं सिंग मैं कर भूल सकती हैं गई। बैठ के नहीं मैं नहीं कर रही चले भाई खैर कम से कम बता के मुझे आ जाती ना मैं जा रही हूँ अस्सलाम वालेकुम अदी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो ठीकु आहियो जी जी तव्हां ॿुधायो मां बि बिल्कुलु ठीकु ठाक असांखे छा पिया ॿुधायो जी मां काशिफ आगाणी भाई जो गानो ॿुधाईंदमि पहिरीं पोइ तव्हांजो बाद में थोरो बिल्कुलु असांजे डायरेक्टर काशिफ आगाणी जिन जो ही गानो ॿुधाईंदियूं ऐं अदी ॾिसो माशाल्लाह असां ब्लाइंड बि आहिनि तॾहिं बि हिते अची करे परफॉर्म कनि थियूं इट्स अ बिग थिंग अदी जी लाइ क्लैपिंग थी वञे जी साथ दे या न दे तू मुंहिंजो साथ दे या न दे तू मुंहिंजो मां तोखां न कोई सवाल कंदुमि वरी बि तुंहिंजो ख़्यालु कंदुमि वरी बि तुंहिंजो ख़्यालु कंदुमि साथ दे या न दे तू मुंहिंजो साथ दे या न दे तू मुंहिंजो मां तोखां न कोई सवाल कंदमि वरी बि तुंहिंजो ख़्यालु कंदुमि वरी बि तुंहिंजो ख़्यालु कंदमि बेवस माण्हू दिलि जा टुकड़ा मेड़ींदो ॿियो छा
छा कंदो रोई रोई खंजर दिल में खोड़ींदो ॿियो छा कंदो सूरज मुंहिंजे नाले कई सूरज मुंहिंजे नाले कई तन जो तबिलो फ़िलहाल कंदमि वरी बि तुंहिंजो ख़्यालु कंदमि वॻियूं दुहल शरनायूं बाहुनि में बाहूं दिल जे घरनि में हज़ार हिन जायूं सिंधियुनि जी रीत आ सिक भरी प्रीत आ नची नची यारो हणो हिकिड़ो ई नारो पपा 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 हो जमालो पपा 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 हो जमालो पपा पोटा थालीअ में आऊं खयूं पई अचां हारणल मुंहिंजे अॻ में आऊं नचंदी अचां इहा सिंधियुनि जी रीत आ सिक भरी प्रीत आ नची नची यारो हिकिड़ो ई नारो जबरदस्त जबरदस्त स्पेशल क्लैपिंग बैंड के लिए आंखों से नहीं देख सकती लेकिन दिल से देख सकती हैं थैंक यू वेरी मच हाणे असांजी ऑडियंस कंदी फैसलो त केरु आहे विनर तव्हांजो ताड़ियूं ॿुधाइजो त असां स्टार्ट कंदासीं पंहिंजी हिन ई भेण खां कंहिंखे लॻे थो त हिन सभ खां बहितर ॻायो आहे ज़बरदस्त अदी तव्हां अचो कंहिंखे लॻे पियो हिन भेण सुठो सिंग कयो आहे ऐं कंहिंखे लॻे पियो हिन भेण सुठो सिंग कयो आहे So that means आज असांजे NX जो जेको ही सेगमेंट आहे बाथरूम सिंगिंग हुन जी विनर आहिनि ही हिकु दफ़ो ॿीहर भरपूर क्लैपिंग थी वञे NX जो गिफ्ट ईंदो अदी जी तरफ़ भेण ही तव्हांजे लाइ गिफ्ट NX जो थैंक यू वेरी मच हिननि विन करे चुको आहिनि थैंक यू वेरी मच तव्हां बि वेही सघो था पंहिंजी पंहिंजी जॻह ते औरतुनि जो त थी वियो मुक़ाबिलो ऐं हाणे वक़्तु थियो आहे मर्दनि जो ॾिसंदासीं त ही कीअं था ॻाइनि पर हुन खां पहिरियां वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो त पोइ केॾांहुं बि न वञिणो असां जल्दी वञी करे ईंदासीं त मिलजी करे ॿुधायो प्रोग्राम जो नालो छा आहे हो जमालो भलीकार चवंदासीं तव्हांखे पंहिंजे शो में जंहिंजो नालो आहे हो जमालो ऐं बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट हली रहियो आहे NX जे ताउन सां असांजी अदिन छॾियो आहे ॻाए ऐं हाणे आहिनि मर्द हज़रात हज़रातो अची वञो तव्हां बि अॻियां अची वञो ऐं काफ़ी देरि खां हिकिड़ो भाउ हथ मथे थो करे ब्रेक में बि हुन टाइम बि भाउ तव्हां बि अची वञो पोइ तव्हांखे ॾुख न रहिजी वञे त असांखे हो जमालो में घुरायो न वियो त भाउर हाज़िर थी विया स्टेज ते जी भा वालेकुम सलाम भा केड़ा हालन जी हिते 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 जी पेरे नालो तव्हांजो भा अल्हम्दुलिल्लाह शहजाद जमाली फ्रॉम मेरानटाउन ऐं फ्रॉम मेरानटाउन कराची ठीक अच्छा बास के थोड़ो हेड कजो हिते हिते को मसलो ना है जी जोए भाई पेरे त 13 रजब वाला मौला अली जी विलादत जो ॾींहुं जेकी अर्जुन साणे असां सां गॾु वेठी आहे ऑनलाइन ॾिसे थी मुझे तरफा सभनी के मुबारक सोना लगता है अली वाला सोना अली वाला अली के जाने वाले हाथ ऊपर कर दो सोना लगता है अली वाला वो सोना लगता है अली वाला किसी भी मैदान विचू जा सुन ले सुन ले सुन ले वो नहीं हो भज दे अली वाला वो सोना लग दे अली वाला वो प्यारा लग दे अली वाला वो सोना लग दे अली वाला किसी भी मैदान में जा सुन ले सुन ले वो नहीं हो भज दे अली वाला वो सोना लग दे अली वाला मेरे हैदरी लग दे अली वाला अच्छा भाई हिकिड़ी बि मुंहिंजी नंढड़ी रिक्वेस्ट आहे जेका बि बाद में हींअर असांजो लाइव शो ॾिसी रहियो आहे आफ्ताब अली शाह बुखारी जेको
कि केटीएन जो वॾो फैन आहे हुनजे लाइ ॿ लाइनूं सिर्फ़ु उन्ही खे मां डेडिकेट कंदुमि अगरि तव्हांजी इजाज़त हुजे को मसलो ना है 12 बजे ताईं तव्हांजो शो आहे ठीक है हम तुम्हारी राह देखेंगे सनम तुम चले आओ पहाड़ों की कसम तुम चले आओ पहाड़ों की कसम हम तुम्हारी राह देखेंगे सनम तुम चले आओ पहाड़ों की कसम तुम चले आओ पहाड़ों की कसम जबरदस्त मां त चवां तो हिकिड़ो घर वारनि खे बि डेडिकेट कयो भाउ खे सोट खे मासात खे भला को ॿाहिरि रहंदो आहे दोस्त हा हिते कराची में जबरदस्त वाह जबरदस्त वेरी गुड जी भा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम नालो भा आज़ाद अली आजाद अली किथां आयो भा सदर का सदर का छा पिया ॿुधायो दिले उम्मीद तोड़ा है किसी दिले उम्मीद तोड़ा है किसी ने जी दिले उम्मीद तोड़ा है किसी ने दिले उम्मीद तोड़ा है किसी ने सहारा बन के छोड़ा है किसी ने दिले उम्मीद तोड़ा है किसी ने दिले उम्मीद तोड़ा है किसी ने अपनी कहानी कैसे कहेंगे हे प्यार की आग में चलते रहेंगे दिले उम्मीद तोड़ा है किसी ने दिले उम्मीद तोड़ा है किसी ने अपनी कहानी कैसे मास्क लाए कहेंगे था सगो मास्क लाए था सगो ताकि खबर पे न जरूर बात फाड़ो तो ॾिसी सघूं जी अपनी Continue, continue. कहानी कैसे कहेंगे अपनी कहानी कैसे कहेंगे अपनी कहानी दिले उम्मीद तोड़ा है किसी ने सहारा बन के छोड़ा है किसी ने दिले उम्मीद तोड़ा है किसी ने दिले उम्मीद तोड़ा thank है you. किसी ने भाई हमारे भाई की किसने उम्मीदें तोड़ी हैं हाँ गाने ने आंसू आएंगे ओ भाई टिश्यू पड़ा है टिश्यू ओ भाई लेके आ मुझे आंसू पोंछने किसने तोड़ी है उम्मीदें भाई इस गाने ने हाँ गाने ने नहीं नहीं कोई तो होगा जिसने उम्मीदें तोड़ी है इस उम्र में बच्चे तो लॉलीपॉप खाते हैं चॉकलेट खाते हैं गेम्स खेलते हैं इनकी उम्मीदें टूट रही हैं टूट गई अम्मी कहाँ है आपकी अम्मी अम्मी कहाँ है भाई अम्मी रे तो माइक खड़ी वञे हिकिड़ो दफ़ो अम्मी रे अम्मी 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 माइक वालेकुम सलाम अम्मी बच्चे की उम्मीदें टूट गई हैं नहीं से शौक अम्मी है कहीं का नहीं रहा बच्चा अम्मी अल्लाह उम्मीदें अम्मी पूरे का करेगा तो न रही थोड़ो ख्याल रखी अम्मी जी ख्याल रखंदा आहियो हाँ हाँ व्हाट्सएप चेक कंदा कयो कंदा आहियो हाँ कंदा हूँ या लॉक खणी छॾियो त पैटर्न या वरी लॉक इनके टिकटॉक जो शौक आहे ठाहींदो आहे सॉन्ग बि शौक माशाल्लाह 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 टैलेंटेड आहिनि माशाल्लाह असां हिकु दफ़ो भाउ लाइ ताड़ियूं थी वञनि दिल ते न रखिजो हा उम्मीद कंहिं टोड़ी आहे वैसे बस दिल ते न रखिजो थैंक यू वेरी मच जी भा तव्हां अचो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी भा तव्हांजो नालो खलील अहमद खलील अहमद जी। किथां आहियो ज़िला शिकारपुर तालुका गढ़ी यासीन माशाल्लाह तव्हांखे ॾिसी मूंखे लॻे थो अॼु तव्हां धमाको करण वारा आहियो असांजे कोशिश होश मारो कंदासीं। हा न अच्छा हिन धमाके खां पहिरियों भला हिकिड़ो थोड़ी टेस्ट थी वञे जीअं मां सिखाया हूं तव्हांखे करणो आहे ठीक है जैसे मैं करूंगा वैसे आपको गाना है माइक करीब लाए आपको करना है तू जी तो ये हाथ आगे मेरी तरह तो अब करना है माँ माँ अच्छा अब बैठ के करना है देखिए
जी वेहो 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 सामो कंटिन्यू कंटिन्यू चवंदा रहो हाँ न न हे हथ हेठ न 1 मिंट ताईं करणो आहे 1 मिंट ताईं जी थैंक यू जी वाह तव्हां पास थी विया आहियो हिन इम्तिहान में तो पास थी विया असां गानो कहिड़ो पिया ॿुधायो मेरे पास तुम हो जी वाह कभी कभी ये मुझे सताए कभी कभी ये रुलाए फकत मेरे दिल से उतर जाइएगा फकत मेरे दिल से उतर जाइए नका बिछड़ना मुबारक बिछड़ जाइएगा कभी कभी ये मुझे सताए कभी कभी ये रुलाए जीना है तेरे बिना जीना है तेरे बिना जीना है बस मुझको तेरे बिना बस वाह बस हाँ हुमायूं सईद जे लाइ ताड़ियूं थी वञनि बहितरीन उन जेको न गायो राहत फतेहली आ वरी ताड़ियूं हुमायूं सईद जे लाइ उन जो फैन आया मां उन सां मिलण बि चाहियां तो पर ख़बर नाहे बस दुआ कयो हुमायूं सईद जो गानो न ॿुधो हुजे तव्हांजो मां पूरी फिल्म ॾिठी आहे हा ऐं उन जो मूंखे तमामु वणंदो आहे फैन आहियां मां हलो ठीकु आहे अलाह कंदो तव्हां मिलंदो हाणे उन्हनि खे भाउरनि खे बि चांस ॾियो जी भाउ अदा अस्सलाम वालेकुम अस्सलाम जी भाउ तव्हांजो नालो इमरान अली किथां आहियो भाउ इमरान दोराजी मां सर छा पिया ॿुधायो बिछड़े गानो आहे ठीकु आहे मां सम्झो को कारे जोड़े ते ॿुधाईंदो वॻे ते जी बिछड़े भी तो हम बस कल बरसों जीऊंगी मैं कैसे इसी हाल में बरसूं मौत ना आई तेरी याद क्यों आई है लंबी जुदाई 4 दिनों का प्यार रब्बा जुदाई दल में आ कुछ तो था तेरे मेरे दल में आ कुछ तो था तेरे मेरे दरमियान ओके वाह जबरदस्त ही तव्हां जेको गायो पिया जेको मुसलसल माना तो आपके ये हाथ कान पे था मैं देख रहा था कान है भी या नहीं पता नहीं क्या जुदाई कान के साथ हो गई है आवाज आती जिंदा है ना कान जिंदा है ना हाँ परफेक्ट है एक जितना ही थैंक यू वेरी मच भाउ जी अदा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा ज़ुएब भाउ छा हाल आहे कुशड़ आहियो मां ठीक ठाक मां तव्हां को पुछण वारो हुअमि तव्हां मूंखां पुछी छॾियो जी बिल्कुलु जहाँ मां तव्हां खां पुछां या तव्हां मूंखां पुछो ॻाल्हि त सेम आहे बिल्कुलु ॻाल्हि सेम आहे जी तव्हांजो फ्लोर आहे तव्हांजो सो ज़ुएब भाउ मां जेको आहे सो अॼु शो में तमामु सुठो कलाम पेश करण वारो आहियां जेको ख़ासि कलाम बिल्कुल मां पाण लिखी आया लिखा है जी तो भाई सुनते हैं खुद लिख के आए क्या लिखा है क्या सुनाते हैं खास जो डेडिकेशन है मैं ज़ुएब भाई को करता हूँ उसके जो है मैंने ऊपर लिखा हुआ है तो इंशाल्लाह उम्मीद करता हूँ पसंद आएगा जो हाल होगा सो हाजिर होगा किथे लिखेला
तव्हांजे मथां लिखियो आहे, तव्हांजे लाइ लिखियो आहे। मथे किथे आ मथे? बस मथे ॻोल्हणो पवंदो त मिली वेंदो। हां ॻोल्हणो पवंदो त मिली वेंदो। हलो जी। सुणा लॻदे अली वाला हो केटीएन टीवी जो मशहूर शो हो केटीएन टीवी जो मशहूर शो ज़ुहैब चांडियो हलाए पियो। मशहूर शो ज़ुहैब चांडियो हलाए पियो। अमर शाब हलायो 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 हैदर भाब हलायो आ ज़ुहैब चांडियो बि हलाए थो। हो जमालो शो शो हो जमालो शो हो जमालो शो शो हो जमालो शो। भरपूर ताड़ियों ताड़ियों जो साथ हुजे। हर को हिते हथ खाली दो आ गिफ्ट खटे हिता भी दो आ। हो हर को हिते हथ खाली दो आ गिफ्ट खटे हर कोई भी दो आ। खुशबू थी दो आ हो जमालो में शामिल थी दो आ। हो जमालो इज बेस्ट 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 केटीएन ते ही हलंदो आ ज़ुहैब चांडे जो हला केटीएन ते ही हलंदो आ ज़ुहैब चांडियो हलाए पियो। हो जमालो शो शो हो जमालो शो हो जमालो शो शो हो जमालो शो केटीएन टीवी जो मशहूर शो ज़ुहैब चांडियो हलाए पियो। भरपूर तारीफ़। हो शुक्रगुज़ार आहियां केटीएन चैनल जो पियो शो केटीएन टीवी जो मशहूर शो हो जमालो शो शो हो जमालो शो हो जमालो शो शो हो जमालो शो हो जमालो शो शो हो जमालो शो। सुना लगदा है अली वाला प्यारा लगदा है अली वाला किसी मैदान विच तो सुन ले सुन ले सुन ले नयो लगदा है अली वाला सुन लगदा जबरदस्त। ओ वाह भाई जबरदस्त जबरदस्त। इट मींस ता पाण लिखियो आहे। जी बिल्कुल। अच्छा ता वही आहे न मोरे वारा मोर आयो न। बिल्कुल बिल्कुल। हाँ ही वही मोरे जो मोर आहे ऐं वाकई में तमाम बेहतरीन लिरिक्स। थैंक यू वेरी मच। ऐं तव्हां जो ही मंच आहे तव्हां जो फ्लोर आहे हो जमालो जॾहिं बि अचो दिल जी गहराइनि सां मोस्ट वेलकम। ऐं अगरि तव्हां हिसो थियणु चाहियो था असांजे शो जो त स्क्रीन ते ॾिनल नंबर ते तव्हां रजिस्ट्रेशन कराए सघो था। 11 बजे खां 6 बजे ताईं तव्हां कॉल करे सघो था। अचो अगरि तव्हां पार्ट थियणु चाहियो था ऐं ढेर सारियूं गेम्स विन करणु चाहियो था गिफ्ट्स विझणु चाहियो था त तव्हां शामिल थी सघो था। सुबुह को 11 शाम जो 6 बजे ताईं तव्हां पंहिंजी रजिस्ट्रेशन कराए सघो था स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल करे। त हाणे असांजी ऑडियंस कंदी फ़ैसिलो त कहिड़ो उहो अदो आहे जंहिं सभ खां बेस्ट कयो आहे सिंग। त सभ खां पहिरीं भाउ केरु आयो जीअं ता अचो अचो। कंहिंखे लॻे पियो त हिते हिते भाउ हिते हिते कंहिंखे लॻे पियो हिन भाउ सुठो सिंग कयो?
ठीकु आहे अदा तव्हां अची वञो ऐं कंहिंखे लॻे पियो हिन ते सुठो सिंग कयो अदा भाउ तव्हां अचो थैंक यू कंहिंखे लॻे पियो हिन भाउ सुठो सिंग कयो ओके कंहिंखे लॻे पियो त हिन ते सुठो सिंग कयो अचो भाउ ऐं कंहिंखे लॻे पियो त हिन भाउ सुठो सिंग कयो त भई रिजल्ट्स क्लियर आहिनि अदे ते सभ खां घणियूं ताड़ियूं वॻियूं आहिनि त ही सेगमेंट विन कयो आहे असांजे हिन मोरे जे मोर ज़बरदस्त ऐं एनेक्स जो गिफ्ट वञे थो तव्हां ॾे एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट थैंक यू वेरी मच ऑल ऑफ यू तव्हां वेही सघो था पंहिंजी पंहिंजी जॻह ते मज़ीद इंजॉय कंदासीं त हिते असांजो ही सेगमेंट बि थियो पंहिंजे ख़तमु पंहिंजी पुॼाणी ते पुॻो ऐं मूंखे ही ॾेई वठिजो जल्दी सां हैदराबाद वारनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे उहा इहा त भई जेके हैदराबाद में रहनि था या हैदराबाद जे वेझो रहनि था पूरे सिंध में रहनि था छो जो हैदराबाद चवंदा आहिनि सिंध जो दिलि आहे त हैदराबाद वारनि जे लाइ हिकु ख़ुशख़बरी आहे उहा इहा त हैदराबाद में तव्हां ठहियल ठुकियल अपार्टमेंट्स में रही सघो था वठी सघो था वैसे तव्हां कोई बि प्रोजेक्ट पंहिंजो घर वठंदा आहियो त तव्हांखे इंस्टॉलमेंट्स ॾियणियूं पवंदियूं आहिनि पर ही वाहिद अहिड़ो प्रोजेक्ट आहे जेको ऑलरेडी तयार शुदा आहे ऐं अब्दुल्ला बिल्डर्स चवनि था न वाइदो न इंतज़ार फौरी रिहाइश लाइ तयार अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर्स मेन बाईपास रोड जी प्राइम लोकेशन ते सुपर लग्जरी अपार्टमेंट्स ऐं डिलक्स पेंट्स हाउसेस सिर्फ 50% अदायगी ते पंहिंजी नई घर जा थियो मालिक हाउस बिल्डिंग ऐं ॿियनि मालियाती इदारनि खां कर्ज़ जी सहूलियत शानदार लोकेशन दिलकश डिज़ाइन बाकमाल प्लानिंग अॼु ई पंहिंजी फैमिली सां गॾु अचो तयार प्रोजेक्ट विज़िट करियो ऐं क़ुरानदाज़ी में शामिल थी क़ीमती इनामात हासिल करियो दैट मीन्स त 50% ते तव्हां पोज़ीशन हासिल करे सघो था 50% तव्हां अमाउंट ॾेई करे तव्हां पंहिंजो फ्लैट पंहिंजो अपार्टमेंट करे सघो था त भई ज़बरदस्त मौक़ो आहे हैदराबाद वारनि जे लाइ अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर्स त अॼु ई तव्हां विज़िट करे सघो था शानदार प्रोजेक्ट शानदार अपार्टमेंट्स शानदार हैदराबाद जूं हवाऊं त पोइ भई देरि न कयो ऐं शामिल थी वञो शामिल न बल्कि कॉल कयो ऐं पंहिंजो घर कयो जी हिते असां हाणे पंहिंजी गेम कंदासीं स्टार्ट पर हुन गेम खां पहिरियों वक़्तु आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो हुन खां पोइ ढेर सारियूं मज़े जूं गेमियूं आहिनि तव्हांखे केॾां बि न वञिणो आहे बसि असां वञी करे अचूं था त पोइ प्रोग्राम जो नालो छा आहे हो ज़मानो एक दफ़ो ॿीहर तव्हांखे दिलि जी गहराइनि सां भलीकार चवंदासीं पंहिंजे प्रोग्राम में जंहिंजो नालो आहे हो ज़मानो त भई हाणे जेको असांजो सेगमेंट आहे ॾाढो इंट्रेस्टिंग ऐं चटपटो सेगमेंट आहे असांजे भाउरनि जे लाइ त पोइ ॿुधायो कंहिं पंहिंजे नंढपण में 3 फीथनि वारी साइकिल हलाई आहे जी साइकिल चलानी है साइकिल बड़ों को रिलायंस पेंट्स जे ताबुन सां असांजो ही सेगमेंट आहे रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल लेट मी सिलेक्ट तव्हां ऑलरेडी अची चुका आहियो जेको न आयो आहे जी हेॾा बि भाउर वेठा आहिनि हेॾा बि अदा वेठा आहिनि छा थी वियो आहे भाउरो साइकिल जो ॿुधी अदा अची वञो जी तव्हां अचो हिन साइड आहे साइकिल जो ॿुधी छा थी वियो न नंढा ॿार न ईंदा वॾा ईंदा नंढा ॿार न ईंदा असांजे हिन नदर मां कोई ईंदो न त मां पाण अची करे सिलेक्ट कंदुमि तव्हां अची चुका आहियो ऑलरेडी न आया आहियो अचो ठीकु आहे त ॿई अदा अची चुका आहिनि रिलायंस पेंट जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल तव्हां बि पंहिंजे घरनि खे कयो कलरफुल ऐं इस्तेमालु कयो रिलायंस पेंट्स पंहिंजे घरनि जी दीवारुनि ते स्कूल्स बिल्डिंग्स होम्स त हर जगह जी हर क़िस्म जी बिल्डिंग के तव्हां रिलायंस पेंट्स जा कलर्स करे सघो था छो जो रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल हिननि खे असां हिते ई रखूं था असांजा ॿई अदा हेॾां अची वञनि को इंट्रोडक्शन वठूं ऐं उन्हनि खे असां डेमो बि ॾेखारींदासीं ऐं अॼु जेको डेमो ॾेखारींदा असांजा असिस्टेंट ॾेखारींदा जेके फ्लोर ते आहिनि बहरहाल तव्हांखे मां चवां थो पहिरियों अदन जो तारुफ़ थी वञे माइक ॾिजो जल्दी सां अस्सलाम वालेकुम भाउ वालेकुम सलाम कहिड़ा हाल आहिनि कर मज़े में मज़े में अमन अमन
खुश खुश खुशखाश तव्हां ॿुधायो खुशफाश तव्हां ख़ुशि हो अल्हम्दुलिल्लाह मां ख़ुशि आहियां तव्हांजे साम्हूं आहियां महिरबानी कोरोना जी रिपोर्ट ॾेखारियां डॉक्टर जी रिपोर्ट कंहिंजी ॾेखारियां कंहिंजी कंहिं ते न मुतमइन न थींदो? न कंहिंजी न हा न सही आहे परफेक्ट सही, आहे न सही, सही। अगरि चओ त मां घुराए वठां साम्हूं रिपोर्ट पयूं अथव मुंहिंजूं नहीं नहीं न न न तव्हां ख़ुशि आहियो न बस। तव्हांजी रिपोर्ट किथे आहे जी तव्हांजी रिपोर्ट किथे आहे रिपोर्ट घर पई आहे रिपोर्ट घर पई आहे जी, जी। स्क्रीन शॉट निकितल आहे हुनजो न न ठीकु आहे भाउ नालो छा आहे तव्हांजो वसीम अली वसीम अली ऐं नंढपिण में साइकिल हलाई जी जी वॾेपिण में हलाई आहे कॾहिं वॾपिण में हलाई आहे वॾेपिण में 2 फीथनि वारी हलाई हूंदी न जी जी उहा हा न हीअ 3 फीथनि वारी हलाई आहे अॼु हलाए था ॾिसूं अॼु हलाए ॾिसंदव ॾिसूं था कीअं था हलायो भाउ खे ॾिजो अस्सलाम वालेकुम भाउ वालेकुम सलाम भाउ तव्हांजो नालो लाला फारूक अहमद लाला फारूक अहमद जी भाउ किथां आया आहियो मोरो मोरो खां आया आहिनि भाउ भाउ कोन हिकिड़ो मोरे जो मोर आयो हाणे ॿियो मोरे जो मोर आयो आहे त तव्हां बि नंढपिण में हलाई हूंदी ज़रूर साइकिल याद कोन्हे यादि कोन्हे तव्हांखे यादि ई न आहे ही ज़िंदगी भर यादि रहंदो किसो हलायो सिर्फ़ु वियो साइकिल ते जी, जी। कॾहिं न भुलंदो त ॾिसूं था ही कीअं था हलाइनि हिकिड़ो शेर चवां जी बलबल सोना कितला बलसां बलबल नेठो जाम वेसां मैं परदेसी पार पखियड़ा आखिरकार उड़ाम वेसां ए महफिल तेरे नाल जुड़ी में कीती कूक कलाम वेसां वेंदे वक्त वफादारी दा कीती ये अंजाम वेसां जिथ भी वेसां उस्ताद बुखारी चाती तेरा नाम वेसां वाह 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 जबरदस्त जबरदस्त अच्छा वैसे तव्हांखे असां डेमो ॾेखारींदासीं असांजा असिस्टेंट आहिनि भाउ जल्दी सां वेही करे हिननि खे हलाए ॾेखारियो त कीअं हलाइणी आहे साइकिल काॾे वियो ॿियो केॾां वियो ॿियो केॾां वियो ठीकु आहे हिकिड़ो ई थो हलाए कोई मसइलो न आहे हीअ हलाईंदो उहो हलाईंदो ही आहे हू धक्का 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 तालियां होनी चाहिए इनके लिए ओडी 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 वापस 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 हाँ हेलो 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 गॉड अच्छा तो बिल्कुल तव्हां समझी विया हूंदो अॼु असां हिननि अदनि खे त विहाईंदासीं लेकिन हिननि सां गॾु जेके हिननि जा पार्टनर आहिनि उहे हणंदा हिननि खे धक्को त केरु केरु आहे तव्हांजो पार्टनर भाउ तव्हांजो पार्टनर केरु आहे अधी केरु आई आहे तव्हां सां गॾु काई अधो कहिड़ो आयो आहे अधो 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 आहे ई न हलो पोइ तव्हां पाण हलायो अधो न आयो आहे त पाण हलायो ॿई पाण हलायो बसि धिके वारो ऑप्शन मां कैंसिल थो कयां अॼु ठीक है अची वञो भाउ अची वञो ही साइकिलूं तव्हांजे साम्हूं आहिनि ब्लू साइकिल पिंक साइकिल आहे तव्हांखे ॾिसी ॾाढो मज़ो अची वियो हा हा न न न न न माशाल्लाह असां तव्हांखे मशकरो चवंदासीं यार वॾी ॻाल्हि आहे थोड़ी थोड़ी ट्राई कयो हलाए ॾिसो ट्राई कयो अच्छा हले थी अच्छा मां काउंट डाउन कंदुमि तव्हांखे छा करिणो आहे अदाए ते बीहो तव्हांखे 2 चक्कर हणणा आहिनि हेसितां ई अचिणो आहे वापसि वञिणो आहे वरी हेसितां ई अचिणो आहे जेको पहिरियों पुॼी वेंदो विल बी द विनर रिलायंस बैंक जे ताउन सां असां पंहिंजो ही सेगमेंट कंदासीं स्टार्ट ऐं तव्हां हिन जॻह ते बीहो ठीकु आहे ताकी हिननि खे ख़बर पवे त केसि ताईं वञिणो आहे त शुरू था कयूं गॾिजी काउंट डाउन कंदासीं भई काउंट डाउन किया जाए एक्साइटेड है ना देखना चाहते हैं ना कैसे चला रहे हैं बाइक तो भाई 1 2 3 एंड गो आ जाए वेरी गुड तालियां भाई इनके लिए तालियां वापसी जबरदस्त वाह भाई वापसी यहाँ तक तो भाई ये पहुंच गए यहाँ पे असांजे रिलायंस बैंक जे सेगमेंट जा विनर आहिनि ही अदा
जो ॿार माइक खणी जो हाँ जबरदस्त क्लैपिंग थी त मुंह में छा माधुरी नजर आई है तव्हां सुहिणा लॻंदा हो न ॾाढा चिंबड़ी पए वणूं था न मज़ो पियो अचे मज़ो थो अचे एनीवेज रिलायंस पेंट जो ही गिफ्ट वञे त तव्हांखे थैंक यू वेरी मच ऐं रिलायंस जो गिफ्ट हैम्पर अदा सां वेंदो एॾो ज़बरदस्त असांखे शेयर ॿुधायो हिननि सां बि गॾु वेंदो थैंक यू वेरी मच फॉर बोथ ऑफ यू वन सेकेंड असांजा हिकिड़ा नवा क्लाइंट आया आहिनि क्रिएसियोन परफ्यूम्स एंड कॉस्मेटिक्स हुननि तव्हांजे लाइ गिफ्ट हैम्पर्स मोकिलिया आहिनि जेके हाणे मां डिस्ट्रीब्यूट कंदुमि तव्हां में सो हुननि जो चवणु आहे त क्रिएसियोन ब्राइट एंड ब्यूटीफुल क्रीम क्रिएशन ब्राइट एंड ब्यूटीफुल क्रीम जो आपके चेहरे से डार्क स्पॉट्स और डल स्किन हटाए इसमें शामिल नेचुरल इंग्रेडिएंट्स आपके चेहरे के डार्क सर्कल और ब्लैक हेड्स खत्म करके आपकी जिल्द को नुमाया करे ताकि आप और भी ज्यादा ब्यूटीफुल नजर आए त ही क्रिएसियोन परफ्यूम्स एंड कॉस्मेटिक्स वारनि गिफ्ट हैम्पर्स मोकिलिया आहिनि जेके असां डिस्ट्रीब्यूट कंदासीं असां पंहिंजी ऑडियंस में जल्दी सां इहे मूंखे गिफ्ट ॾिजो ताकि ये मां डिस्ट्रीब्यूट कयां पंहिंजी ऑडियंस के क्रिएसियोन परफ्यूम्स एंड कॉस्मेटिक्स जी सब पंहिंजी पंहिंजी जगह ते हूंदा कोई पंहिंजी जगह तां कोन आप इस उम्र में क्रीम लगाएंगे कहाँ है डार्क सर्कल कहाँ है ब्लैक हेड्स क्रीम लगाएंगे ब्यूटीफुल बनेंगे ये लेडीज के लिए ये बच्चों के लिए नहीं है वैसे इसमें परफ्यूम भी है सो क्रिएसियोन परफ्यूम्स एंड कॉस्मेटिक्स ही यदि तव्हां जे लाइ आए ही यार तव्हां के भी क्रीम आणी आहे क्रीम हणंदा तव्हांखे अशद ज़रूरत आहे क्रीम जी वैसे ठीकु आहे अदी ही भेण तव्हां जे लाइ ऐं हिन साइड बि मां वञा क्रिएसियोन परफ्यूम्स एंड कॉस्मेटिक्स असांजी ऑडियंस जे लाइ क्रिएसियोन परफ्यूम्स एंड कॉस्मेटिक्स जी भेण ही तव्हां जे लाइ ऐं ही अदी तव्हां जे लाइ ऐं ही तव्हां जे लाइ वैसे खूबसूरत लगन हर औरत जो हक हूंदो आहे त तव्हां सभिनि जो बि हक आहे तव्हां क्रिएसियोन जा प्रोडक्ट्स यूज़ कयो ऐं खूबसूरत नज़र अचो ऐं तव्हांजी खूबसूरती खे डेफिनेटली क्रिएसियोन परफ्यूम्स एंड कॉस्मेटिक्स निखारींदो आहे ऐं नेक्स्ट टाइम जेको आहे त ॾिसंदासीं कंहिंमें फ़र्क़ु अचे थो डेफिनेटली ईंदो ऐं हाणे असां वधंदासीं पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ जेको आहे शादी ताले वारो तो वो केर तो जैसा जिन सेगमेंट्स में हमें दो पेयर्स चाहिए हस्बैंड वाइफ के या बहन भाई भी हो सकते हैं पेयर दो पेयर्स चाहिए हस्बैंड एंड वाइफ या फिर बहन भाई आज देखेंगे कि कौन सी बहन या वाइफ करती है आजाद अपने पार्टनर को जी तव्हां अची वञो तव्हां सां गॾु केरु आहे अची वञो ओके हिकिड़ो असां हिन साइड ना सिलेक्ट कयूं जी आपके साथ कौन है आपके साथ कौन है आपके भाई हैं कौन से आपके भाई जी अची वञो नेल्सन पेंट्स जे ताबन सां असांजो ही सेगमेंट आहे नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का तव्हां भी पंहिंजी जिंदगी में रंग भरियो ऐं इस्तेमाल कयो नेल्सन पेंट्स पंहिंजे घरनि में नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का असां वटि ॿ पेयर्स अची चुका आहिनि असांजा भाउर वेंदा आहिनि चेयर्स ते जल्दी जल्दी सां वेहो चेयर ते ऐं ॾिसणो इहो आहे त अॼु केरु कंहिंखे करे थो आज़ाद माइक खणी चो भाउ जल्दी सां माइक अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भाउ कहिड़ा हाल आहिनि अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी छा लॻनि जी भेण मुंहिंजी तव्हांजी भेण आहे नंढी भेण मुंहिंजी ठीकु आहे त हिकिड़े साइड आहे भेण आहे ऐं ॿिए साइड आहे ॾिसूं था त केरु आहे भाउ खे माइक ॾिजो अस्सलाम वालेकुम वालेकुम हा सलाम तव्हांजो नालो सदा हुसैन भट्टी सदा हुसैन भट्टी तव्हां सां केरु आहिनि वाइफ आहे मुंहिंजी तव्हांजी वाइफ आहे त हिकिड़े साइड आहे वाइफ ॿिए साइड आहे भेण
हाणे ॾिसंदासीं त अॼु मल केर थो मारे, ज़ाल या पोइ भेण। जल्दी सां हिननि खे कयो क़ैद ताकि असां शुरू कयूं पंहिंजो ही सेगमेंट। नेल्सन पेंट जे ताउन सां असांजो ही ताले ऐं चाबी वारो सेगमेंट आहे, यही तो रंग है ज़िंदगी का। ऐं पार्टनर्स जेके आहिनि असांजा मर्द हज़रात आहिनि, उन्हनि खे चैन सां ॿधियो वञे थो, उन्हनि जे हथनि खे ॿधियो वेंदो। ताला किथे आहिनि? ताला किथे आहिनि? जी ही मूंखे ॾियो। ही लॻी वियो तालो, भाउ थी वियो क़ैद, ऐं तव्हांजी चाबी मां रखंदुमि हिन साइड, ऐं ही थी वियूं मिक्स। नेल्सन पेंट जे ताउन सां असांजो ही सेगमेंट यही तो रंग है जिंदगी का। जल्दी सां तालो ॾियो ताकि हिन खे बि कयूं क़ैद। तव्हां आज़ाद थियो तव्हां। ही की अची वई हिन साइड, त ॿई असांजा अजड़ा नंढड़ा नंढड़ा अजड़ा क़ैद थी चुका आहिनि। अलाए छा थी थो। ओके, रेडी हैं? पता है क्या करना होता है? पता है? एक एक चाबी करके लानी है और आपको इनको आजाद करना है, ठीक है? 1 by 1 एक एक की करके जो पहले छुड़ा लेगा विल बी द विनर फॉर दिस सेगमेंट, जो कि है नेल्सन पेंट के ताउन से। अब हम काउंट डाउन करेंगे, पूरी चेन खोल के कैमरे में दिखानी है कि हम आजाद हो गए। हम नहीं बल्कि हमने आजाद कर दिया, ठीक है? तो शुरू कयूं। भा ओ अदा अदड़ा भाव मिठड़ा मिठड़ा। हाँ अरे भा क़ैद थी लॻेगी ये तो। ऐं ही भा ॾिसो, मजबूरवा आशिक मजबूरवा भले केॾो बि कंधार हुजे। मजबूरवा आशिक मजबूरवा भले केॾो बि कंधार हुजे। जी भाई केतिरो बि कंधार हुजे पर पोइ बि स्टार्ट था कयूं। सो लेट्स बिगिन द काउंट डाउन। जी नंढड़ी के जल्दी सां नेल्सन जो गिफ्ट हैम्पर ही जो। ओके ओके, थैंक यू बच्चा, थैंक यू बच्चा। सो काउंट डाउन कंदासीं शुरू। 1 ॿ 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16। छा थी वियो? क्या हो गया? 1 2 3 एंड गो। ओ जल्दी से खोले, ये तो अनहोनी हो गई भाई, अनहोनी। क्या बहन का प्यार है भाई। खड़े हो जाए, खड़े हो जाए। थैंक यू वेरी मच। अदा जन के जल्दी से आजाद कयो। अदा तव्हां साम्हूं हलिया वञो, तव्हां खे आजाद कंदा हू, ऐं तव्हां ॿई विच ते अची वञो। भेण खे ॾिजो माइक जल्दी सां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदी। नालो तव्हांजो? शुमाइला। शुमाइला। अॼु जेको आहे न भेण जो प्यार जेको आहे त उहो विन करे वियो वाइफ जे प्यार खां। माशाल्लाह, वेरी वेरी नाइस। जी वेरी वेरी नाइस, वेरी वेरी नाइस। त भाउ खे ॾियो, पंहिंजे भाउ खे ॾियो। जी अदा? जी जी जबरदस्त, माशाल्लाह। भेण छॾाए बिल्कुल भेण ऐं मां जो हालांकि तव्हांखे आज़ाद न थियण घुरिजे मुंहिंजे हिसाब सां। अच्छा। ही 2-3 साल क़ैद हुजे भाउ। ठीक है, थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच। जबरदस्त तव्हां प्ले कयो। भाउ जिन के नेल्सन जो गिफ्ट हैम्पर जो जल्दी सां गिफ्ट तव्हांजे लाइ ही अदा ॿिन्हिनि जे लाइ। थैंक यू वेरी मच, तव्हां हिते पार्टिसिपेट सुठे तरीक़े सां कयो। असांजो ही सेगमेंट भी पोइ पंहिंजी ॿुधाइणी त उम्मीद था कयूं त ही बि तव्हांखे ज़बरदस्त सेगमेंट लॻो हूंदो। अञा त काफ़ी सारा सेगमेंट मौजूदु आहिनि असां वटि, पर टाइम थियो हिकिड़े नंढड़े ब्रेक जो। केॾां बि न वञिणो, असां जल्दी सां वञी ईंदासीं, छो जो असां वटि अञा घणा सारा चटपटा आहिनि सेगमेंट्स। त पोइ गॾिजी करे जो प्रोग्राम जो नालो छा आहे? हो जमालो। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार चवंदासीं पंहिंजे शो में, जंहिंजो नालो आहे
हो जमालो उम्मीद था कि त सांजे हिन शो के कंदा हूंदो एंजॉय अगर तव्हां बि असांजे हिन शो जो हिस्सो थियण चाहियो था त स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल करे करायो रजिस्ट्रेशन सुबुह सां 11 बजे खां शाम जो 6 बजे ताईं असांजो नंबर ऑन हूंदो आहे त स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल कयो करायो रजिस्ट्रेशन ऐं थी वञो हिस्सो असांजे हिन प्रोग्राम जो ऐं विन कयो ढेर सारा गिफ्ट हैम्पर्स ऐं हाणे जेको असांजो सेगमेंट आहे उहो आहे पटियुनि वारो किथे आहिनि पटियूं किथे आहिनि पटियूं किथे आहिनि ही अची वयूं पटियूं त नेल्सन पेंट्स जे ताबुन सां असांजो ही सेगमेंट थींदो स्टार्ट यही तो रंग है जिंदगी का ब भावर असांखे घुर्जनि जे लाइ ब अदा जी ब असांखे भावर घुर्जनि नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का मां नंढड़ी ते बि अचां तो इन खां पोइ सेगमेंट में गिफ्ट हैम्पर्स जॾहिं असां डिस्ट्रीब्यूट कंदासीं ॾिसंदासीं छा लिखियल आहे त जंहिं पार्टिसिपेट न कयो आहे जंहिं पार्टिसिपेट न भा तव्हां एट द बैक जी तव्हां अची वञो ऐं हिकिड़ो असां सिलेक्ट कंदासीं हिन साइड ॾांहुं नेल्सन यही तो रंग है जिंदगी का तव्हां अची चुका आहियो बाथरूम सिंगिंग में जेको अदो जंहिं पार्टिसिपेट न कयो हुजे हिन साइड अहिड़ो को जंहिं पार्टिसिपेट न कयो हुजे जेको न आयो हुजे तव्हां त उम्मीदवार आहियो जंहिंजूं उम्मीदूं टुटी पयूं मूंखे यादि आहे अदा तव्हां अची वञो अचो ठीकु आहे पर विन भेण करे वई हुई तव्हांजे टाइम जल्दी सां हिननि अखियुनि ते ॿधो पटी ऐं ॾिसंदासीं त केरु फाइंड आउट करे वेंदो गिफ्ट नेल्सन जो नेल्सन यही तो रंग है जिंदगी का हिते रखूं था असां नेल्सन जो गिफ्ट हैम्प ऐं ॾिसंदासीं हिननि जा मज़ा वैसे ॾाढो बहितरीन ऐं मज़ेदार सेगमेंट हूंदो आहे स्पेशली हिन में सभिनि जूं अखियूं जेके आहिनि त हिननि ॾेई हूंदियूं आहिनि त छा था कनि ऐं कंहिंजे हथ में गिफ्ट हैम्प ईंदो त भई नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का तव्हां बि पंहिंजी ज़िंदगी में भरियो रंग ऐं इस्तेमालु कयो नेल्सन पेंट्स ऐं पंहिंजे पंहिंजे घरनि में त हिननि जी अखियुनि ते ॿधिजी वियूं आहिनि पटियूं ऐं उमीद थो कयां त कोई चीटिंग न कंदो कंहिंखे नज़र न ईंदो हूंदो भिरा ए कितले आहिनि 1 2 3 4 ओ भिरा तूं ॾस कितले आहिनि 1 2 3 4 चीटिंग कंहिंखे न आहे करणी हेठि वेही करे तव्हांखे गिफ्ट खे ॻोल्हणो आहे मां तव्हांखे पहिरियों सही जॻह ते बीहारियां थोड़ी ठीक जगह न हुई तव्हांजी हिते न हिन जगह ते सही आहे न हिते न जबरदस्त ही पंहिंजी जगह ते अची विया हिननि खे बि पंहिंजी जगह ते सही सां बीहारियूं वाह जबरदस्त तो आपको क्या करना है बैठ के आपको गिफ्ट ढूंढना है जिनके हाथ गिफ्ट लग जाएगा विल बी द विनर फॉर दिस सेगमेंट जो कि है नेल्सन पेंट्स की तरफ से नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का तो काउंटडाउन स्टार्ट करना से 1 2 ट्राई ते शुरू स्टार्ट हेठ वही करे हेठ नीचे बैठना है नीचे खड़े होके नहीं आपको नीचे बैठना है अदरवाइज सीटिंग हो जाएगी वेरी गुड जबरदस्त ढूंढते रहें कोशिश करते रहें कोशिश कामयाबी थी चवंदा आहिनि कुंजी हूंदी आहे जल्दी सां कोशिश करे ॻोल्हियो पंहिंजी कुंजी माना नेल्सन जो गिफ्ट हैम्प वाह भाई आप बैठ लो भाई खड़े क्यों हुए हो वेरी गुड हाँ बैठ के गिफ्ट ढूंढना है आपको भाईजान हरी अप वेरी गुड इधर उधर थोड़ा राइट साइड भाई थोड़ा राइट साइड कोशिशें जारी हैं इट मीन्स क्या है भाई अगर अब आप खड़े हो गए दैट मीन्स आप विन नहीं कर पाएंगे खड़े होके आप चीट कर रहे हो चीटर बैठ जाएं मेरी तरफ नहीं आना है नहीं आना है ये है ये कौन कह रहा था पोइते कौन था पोइते
ओ भाई एक काम करते हैं, इधर आ जाए, इधर आ जाए, इधर आ जाए, इधर आ जाए। पूरे हॉल में आवाजें गूंज रही है चीटिंग। कौन कौन कह रहा है चीटिंग हुई है? चीटिंग है, चीटिंग है। तो भाई की पट्टी ओपन कर दें आप। भाई आपकी कोई फेवर में नहीं है, सॉरी वी कैन नॉट गिव यू। इसीलिए हम किसी और को बुलाएंगे जो इनके साथ मुकाबला करें। ऐसे करें, ऐसे करें, ठीक है भाई, ऐसे ही करेंगे। थैंक यू वेरी मच। तो एक काम करते हैं, एक काम करते हैं, ये तो सब कह रहे हैं चीटिंग है, तो पुशअप्स आजमा लें। जो ज्यादा पुशअप्स लगा लिए उसी का हो जाए, ठीक है? दोनों साथ में पुशअप्स लगाएंगे। जो नहीं, पुशअप में क्या पैड लगेगा आपका? पेट जमीन पे नहीं कर सकते, ये भाई नहीं कर सकते पुशअप्स। कोई और कर सकता है? नहीं भाई, पूरा पूरा हमारा मोहल्ला कह रहा है, मतलब पूरे हाल वाले कह रहे ता चीटिंग कई है। माता के न थोड़ी सा ता के ॾींदुमि चवंदा ही बेईमानी था करन, यही चवंदो। सो एक काम करते हैं, ये पंजा लड़ा सकते हैं। पंजा ये आपको ऐसे नहीं मिलने वाला जब तक आप प्रूव नहीं करोगे कि आप पंजा लड़ा सकते हैं। ओके, थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच। इनके साथ कोई और मुकाबला कर सके, भाई को आप नेल्सन का गिफ्ट हैम्पर दे दीजिएगा। थैंक यू वेरी मच। कोई भी हो जो कोई साथ मुकाबलो कर सके। पुशअप्स कौन लगाएगा? पुशअप्स, पुशअप्स, जो पुशअप्स लगाना चाहे पुशअप्स। भाई बहुत कंफ्यूजन हो गई इसमें आज जी। अदा तव्हां अचो जी। उस दिन भी उन ॾींहुं भी असांजा जेके टेलीविजन ते ॾिसनि पिया असांजा नाज़रीन हुआ, उहे चवनि पिया त असांजा कुछ कंटेस्टेंट पट्टी बधी करे हीअं ॾिसंदा आहिनि, इस जगह से देखते तो जो भी ऐसे देखेगा विल नॉट बी द विनर एट ऑल, वो विनर नहीं होगा। तो पुशअप्स के लिए रेडी हैं आप दोनों? जेको पुशअप्स वधीक लगाए विल बी द विनर फॉर दिस सेगमेंट, जेको नेल्सन पेंट जी तरफां आहे। त स्टार्ट था कयूं। 1 2 3 एंड गो। जबरदस्त भाई, तालियां हो जाए। नेल्सन पेंट यही तो रंग है जिंदगी का। नेल्सन पेंट जबरदस्त अदा असांजे हिन सेगमेंट जा आहिनि विनर। हिकु दफ़ो क्लैपिंग थी वञे, अदे सां गॾु में नेल्सन जो वेंदो गिफ्ट हैम्पर। थैंक यू वेरी मच भाउ, तव्हां वेही सघो था। अदे खे नेल्सन जो गिफ्ट हैम्पर, गिफ्ट हैम्पर। गुड। ऐं हाणे सां शुरू कंदासीं पंहिंजे कहानी वारो सेगमेंट, जिसमें मैं आपको बताता हूं कहानी और आपको सुननी होती है गौर से। तो आप तैयार हैं कहानी सुनने के लिए? कहानी सही से सुननी है, क्योंकि उसी में से आपसे पूछूंगा मैं सवाल। जो सही जवाब देगा उनको मिलेंगे गिफ्ट हैम्पर्स। त मुगलिया निमको जे तावन सां असां ही सेगमेंट कंदासीं पंहिंजो शुरू। तो भाई मैं यहाँ पे बैठता हूँ और शुरू करता हूँ कहानी सुनाना। सबको सही से सुननी है, सही सा बुधनी है। तो शुरू कया, कहानी शुरू कया। भाई ये कहानी शुरू होती है 3 दोस्तों से जो कॉलेज में पढ़ते हैं, लेकिन वो थोड़े लालची होते हैं। हर इंसान में वो लालच रखते हैं। कभी किसी से कुछ निकाल लिया, कभी किसी से कुछ निकाल लिया, और कभी किसी का कुछ खा लिया, डिनर खा लिया, लंच खा लिया। एक दफा क्या होता है, उनकी क्लास में एक न्यू स्टूडेंट आता है और वो तो अमीर का बेटा होता है। जब ये देखते हैं कि ये तो अमीर का बेटा है, अब कुछ ना कुछ करते हैं, इसके साथ दोस्ती रखते हैं। तो 1 महीने के अंदर इनकी बहुत गहरी दोस्ती हो जाती है। उसके बाद ये डिसाइड करते हैं कि हम मिलके कहीं घूमने चलते हैं। तो ये जाते हैं इस्लामाबाद, इन कोमरी साइड, मरी एंड अयूबिया, डिफरेंट प्लेसेस जो हमारे नॉर्दर्न एरियाज हैं, पहाड़ी इलाके, वहां पे जाते हैं। और जो खर्चा होता है होटलिंग का, खाने पीने का, यहां तक के शॉपिंग, वो उनका दोस्त ही करवाता है। कौन सा दोस्त? जो अमीर का बेटा होता है। फिर क्या होता है, ये वापसी वहां से आ रहे होते हैं,
एक होटल पे बैठते हैं, वो एक गांव में होटल होता है, वापसी में कुछ भी नहीं होता वहां पे, कुछ भी नहीं, ना ATM, नथिंग। तो खाना खाने के बाद जो अमीर का बेटा होता है वो जब वॉलेट निकालता है उसके पास पैसे ही नहीं होते, पैसे नहीं होते और वहां पे कोई ATM भी नहीं होता। तो वो अपने दोस्तों को कहता है तुम्हारे पास पैसे हैं, क्योंकि मेरे पास नहीं है और इसका बिल तुम ही भरो। अच्छा खासा खाना खा लिया था वैसे। तो थोड़ी देर में बाहर जाता है देखने, हो सकता है कुछ नजर आ जाए, कुछ नहीं नजर आता। ये वापस आता है, इसके तीनों दोस्त नहीं होते, तीनों वहां से गायब हो जाते हैं, भाग जाते हैं। भाग जाने के बाद ये बेचारा बहुत मायूस हो जाता है, मैं कैसे करूं, मैं अपने घर कैसे पहुंचूंगा। सुबह से शाम तक उसी होटल पे बैठा रहता है और शाम के टाइम ये देखता है कि उसी होटल पे इसके अब्बू के फ्रेंड आते हैं। वो इस बंदे को पहचानता है और ये अपने अब्बू के फ्रेंड को पहचानता है और उसको गले लगा के बताता है कि भाई मैं ऐसे ही बैठा हूं, मेरे पास 1 रुपया भी नहीं है, कोई सर्विस भी नहीं है। तो इसका अंकल इसे लेता है क्योंकि उसके पास बहुत सारे पैसे होते हैं। तो दोनों साथ निकलते हैं। साथ निकलने के बाद तकरीबन 8 घंटे की ड्राइव के बाद बीच में एक जो है पीर आता है, दरगाह आती है, दरगाह। उस दरगाह पे ये उतरते हैं कि दुआ मांग के वापसी जाएंगे। तो दरगाह पे वो देखता है अमीर का बेटा, जो उसके तीनों दोस्त थे, वो लाइन में बैठे होते हैं, भीख मांगते हैं। जिसे अपने दोस्तों को देखता है, जाता है कि क्या हो गया, भीख क्यों मांग रहे हो। तो वो रोक के अपने दोस्त को कहते हैं कि हमारे पास तो पैसे थे, मेरे पास जो है, एक दोस्त कहता है 20,000 थे और दूसरे के पास 30,000 थे, तीसरे के पास 35,000 थे। लेकिन क्या हुआ, रास्ते में किसी ने गन पॉइंट में उनके पैसे भी छीन लिए, उनके मोबाइल्स भी छीन लिए, NIC भी छीन लिया, कुछ भी नहीं था। इसलिए उन बेचारों के पास नहीं था कुछ, वो भीख मांगने लगे। उसी टाइम जो अमीर का बेटा होता है उनको गले लगाता है और अपने साथ लेके जाता है। इसी के साथ उनको भी एहसास होता है कि हमने बहुत गलत किया और वो लास्ट दिन था जो उनके अंदर लालच थी वो हमेशा के लिए हो गई खत्म। और यहाँ पे हमारी कहानी भी हो गई खत्म। एक दफा कहानी के लिए हो जाए क्लैपिंग, ताकि मैं आपसे करूं सवाल। मुगलिया निमको जे तरफा सां जो ही सेगमेंट में मां तव्हांखे कहानी ॿुधाए छॾी, पर हाणे वक्त है हिकिड़े नंढड़े ब्रेक जो के ना बिनाए वञणो, अची करे मां कंदुमि तव्हांखो सवालात। तो यहीं पे आपको रहना है, झट से हम ब्रेक से आएंगे और आपसे मैं करूंगा सवालात। तो प्रोग्राम जो नालो छा है, हो जमालो। जी वेलकम बैक टू हो जमाल। उम्मीद था कि असांजे प्रोग्राम के कंदा हूंदो एंजॉय। अगर तव्हां भी हिस्सो थियण चाहियो था असांजे हिन शो जो, त स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कयो कॉल ऐं करायो पंहिंजी रजिस्ट्रेशन। 11 बजे खां शाम जो 6 लॻे ताईं तव्हां कॉल करे सघो था। त कॉल करे थी वञो हिस्सो ऐं कयो असां सां एंजॉय। त मां ब्रेक खां पहिरियां तव्हांखे ॿुधी कहाणी ॿुधाई ऐं हाणे उन कहाणी मां पुछंदुमि तव्हां खां क्वेश्चन्स। त तयार आहियो जवाबनि जे लाइ? सभु तयार आहियो? कहानी सुनी? ओ वेरी गुड, हो जमालो, वेरी गुड। और ये क्या बना हुआ है? वेरी नाइस। भाई ये देखें, मेहनत देखें बच्चों की, वेरी क्रिएटिव। दोनों को गिफ्ट हैम्पर्स दे दीजिएगा। थैंक यू वेरी मच। इनके रखो संभाले, असां आणंदासीं पंहिंजी ऑफिस में। ऐं हाणे मां कंदुमि सवाल। त पहिरियों सवाल, कहानी जो जेको आहे मुगलिया निमको जे तावन सां, किसी को ऐसे नहीं बताना, हाथ ऊपर करके बताना है। द फर्स्ट क्वेश्चन इज वेरी इजी। कितने दोस्त होते हैं जिनके अंदर लालच होती है? जो बोलेगा उनको गिफ्ट ही नहीं मिलेंगे, आपकी वजह से दूसरों को पता चल जाएगा। अब मैं इस साइड आऊंगा। कितने दोस्त होते हैं जिनके अंदर लालच होती है? अच्छा, जिन्होंने, जी भेण तव्हां ॿुधायो, माइक खणी अचो। हरी अप, हरी अप, हरी अप, हरी अप। 3 दोस्त होते हैं। बिल्कुल सही जवाब, 3। अदी के मुगलिया निमको जो गिफ्ट हैम्पर जो द सेकंड क्वेश्चन हिन ही कहानी मां। सेकंड क्वेश्चन, त आपको इस जुमले को करेक्ट करना है, सही करना है।
मैं देश कहूंगा, देश को आपको फिल करना है, उसमें कौन सा वर्ड आएगा? जुमला यह है कि उसी कॉलेज में एक देश का बच्चा आता है। अगर इस साइड से किसी ने बता दिया फिर मैं इस साइड से पूछूंगा ही नहीं, कोई नहीं बताएगा, जिनसे मैं पूछूंगा वही जवाब देंगे। जी अदी देखनी मैंने जी जी अमीर का बेटा होता है। अमीर का बेटा राइट आंसर। अदी के भी मुगलिया और निम को जो गिफ्ट हैम्पर ही जो सही जवाब। ट्रियों सवाल, जब चारों की दोस्ती हो जाती है तो चारों मिलके कहां घूमने जाते? अब नहीं बताना बच्चों, नहीं। चारों मिलके कहां जाते हैं? चारों मिलके कहां जाते हैं? जी अदी के दीजो जी। इस्लामाबाद और मरी। मरी राइट आंसर। अदी के भी मुगलिया निम को जो गिफ्ट हैम्पर वेंदो, बेहतरीन परफेक्ट जवाबात। मुझे नेक्स्ट क्वेश्चन मुगलिया निम को जे तावन सा। अब मैं बच्चों से पूछूंगा, अब बच्चे ऐसे जवाब नहीं देंगे। आप से मैं इसलिए भाग रहा हूं क्योंकि आप ऐसे बता रहे हो जवाब, ऐसे नहीं बताते। अगर आप बताएंगे दूसरों को पता चल जाएगा। तो अब मेरा आपसे सवाल है, सवाल यह है कि जब वापसी में होटल पे खाना खाते हैं, ठीक है, तो वो तीनों जो दोस्त होते हैं वो क्यों भाग जाते हैं? अच्छा ऐसे नहीं बताना, ऐसे नहीं बताना, इनको दे दीजिएगा माइक। छोटी सी बच्ची, क्यों भाग जाते हैं? पैसे के लिए? कैसे मतलब पैसे के लिए? वो ना पीछे जाता है, बोलता है मेरे पास तो पैसे नहीं है। वो ना देखता है हर जगह दुकान कोई भी नहीं खुली होती, वो आता है, वो इतना गायब हो जाते हैं। वेरी नाइस भाई, जबरदस्त। छोटी सी बच्ची के लिए क्लैपिंग, बहुत अच्छे तरीके से एक्सप्लेन किया। नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन। जब तीनों उसके दोस्त भाग जाते हैं, उसके मतलब अमीर का जो बेटा होता है, जब भाग जाते हैं उसके बाद उसके फादर का अंकल मिलता है और उसके फादर का दोस्त मिलता है। उसके बाद वो दरगाह पे जाते हैं, लेकिन जब दरगाह पे जाते हैं तो क्या देखते हैं? अंकल और वो लड़का क्या देखता है दरगाह पे? इस बच्ची को दीजिएगा पिंक पिंक जी। क्या देखते हैं? दोस्तों को देखते हैं। वो क्या करते हैं तीन दोस्त? भीख मांग रहे होते भीख मांगते हैं। गुड, जबरदस्त। तमा 5 सवाल पुछी छड़िया, मूंखे 5 जा ही जवाबात मिली विया। ऐं हिते असांजो ही सेगमेंट भी थिए थो ख़त्म। ऐं हाणे असां स्टार्ट कंदासीं पंहिंजो म्यूज़िकल चेयर, जंहिंमें असांजूं अदियूं भरपूर हिसो वठंदियूं आहिनि। त पहिरियों ई हथ मथे थी चुका आहिनि म्यूज़िकल चेयर जे लाइ। त जंहिंजे परफॉर्म लिखियो आहे, कोशिशि कयो उहे अदियूं अचनि। अदी तव्हां अची वञो, भेण तव्हां बि अचो, ऐं अदी तव्हां अची वञो। ऐं हिन साइड आहे म्यूज़िकल चेयर, भेण तव्हां अची वञो, तव्हां बि अची वञो। अचो अचो अचो, तव्हांजो पंहिंजो शो आहे। केतिरियूं अदियूं अची चुकियूं आहिनि? 1 2 3 4 5 6 7। ठीकु आहे, तव्हां बि अची वञो, अचो। ऐं लास्ट वन, तव्हां ॿिन्हिनि मां डिसाइड कयो केरु ईंदो। अचो, हिकिड़ी अची वञे तव्हां मां। ठीकु आहे, त म्यूज़िकल चेयर स्टार्ट था कयूं रिलायंस पेंट्स जे ताउन सां। रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल। तव्हां बि पंहिंजी ज़िंदगी खे कलरफुल बणायो ऐं इस्तेमालु कयो रिलायंस पेंट्स। पंहिंजे पंहिंजे घरनि में ख़ूबसूरत बणायो पंहिंजी दीवारनि खे बहितरीन कलर सां। रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल। असांजूं भेणूं बि हिते जमा थी चुकियूं आहिनि। दैट मीन्स अॼु निकिरण वारी आहे रिलायंस एक्सप्रेस। तो आज रिलायंस एक्सप्रेस निकलती है, और आज ये कहां से निकल रही है? वैसे कौन सी स्टेशन से, कौन सी स्टेशन से निकल रही है? होजमालो स्टेशन। ठीक है, तो कराची का निकरे थी, बल्कि होजमालो खां निकरे थी अज डायरेक्ट वेंदी कोटड़ी। कराची का कोटड़ी वेंदी असांजी रिलायंस जी ट्रेन। त ॾिसूं था त कोटड़ी में केर केर वेंदो, निकिरी, ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं अदियूं बचनि थियूं। हिनखे स्टार्ट कंदासीं रिलायंस पेंट जे ताउन सां, रिलायंस एक्सप्रेस जो कयूं था आगाज़। तो साथ में करेंगे काउंट डाउन। तो भाई 1
2 3 एंड मैं आपकी इंजन हूं ना, आ जाऊं आगे में। ओके स्टार्ट करें। 1 2 3 एंड तैयार है ना सब? बिल्कुल परफेक्ट। 1 2 3 एंड गो। रिलायंस एक्सप्रेस निकरी चुकी है कराची का, हाणे रवानो थी थे कोटड़ी स्टेशन जी तरफ। माइक 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 अदी तव्हां वेही रहजो, ठीक है, थैंक यू। अच्छा ही वडो हिकड़ो एक्सीडेंट थी वियो है। अच्छा उठ गई, खुद ही उठ गई? नहीं ये देखें तो मतलब एक के ऊपर दूसरी, दूसरी के ऊपर तीसरी, क्या मजा हो गया। नहीं बहन जी क्या हुआ, ये क्या हो गया? हाँ आप तो बड़ा एक्सीडेंट करवाएंगी, हाँ बड़ा एक्सीडेंट करवाएंगी। ता ठीक है ना दी, चोट वोट तो नहीं ना? ठीक है, थैंक यू। तव्हां वेही सघो था। ऐं बाक़ी ही असांजूं ॿ दियूं आहिनि, तव्हां ॾिसी सघो था त केरु सही वेठो आहे केरु सही न वेठो आहे। तव्हांखे हिकिड़ो दफ़ो असां रूल्स ॿुधाए छॾियूं, दोनों गलत बैठी हुई हैं। वंस मोर वी विल डू, लेकिन रूल्स का पता होना चाहिए, आपको रिवर्स नहीं आना और बीच में से भी गुत नहीं लगानी। ओके त उथी वञो, वंस अगेन स्टार्ट कंदासीं। जेके असांजूं अदियूं आहिनि हिन खां असां स्टार्ट कंदासीं। रिलायंस पेंट जे ताबुन सां रिलायंस एक्सप्रेस वंस अगेन निकिरे थी ऐं कोटड़ी स्टेशन खां हाणे ही रवानो थींदी। जाम शोरो, थोरो सिंध यूनिवर्सिटी का भी चक्कर लगायूं भाई। होजमालो जी ट्रेन है, एक्सप्रेस है, रिलायंस एक्सप्रेस ते स्टार्ट था कयूं इन वंस अगेन एक्सप्रेस के। 1 2 1 2 1 2 1 2 ट्राई। एक दफा दोबारा में इनकी वैसे इंजन हो, इंजन ठीक है। 1 2 3 and go। रिलायंस एक्सप्रेस भाई, छोटी सी कोच कहां से आ गई बीच में? हाय 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 अल्लाह, हाँ वो खुद ही जा रही हैं। टाटा 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 टाटा। अच्छा आपको नहीं पता क्या जब कोई निकलता है क्या करते हैं हम? क्या करते हैं? ओ अब कोई भी निकलेगा मुझे तेज आवाज आनी चाहिए। कौन सी आवाज आनी चाहिए? ओ ओके ही था थी यो। माइक 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 माइक। ये मैं ठीक बैठी हूँ, ये मेरे ऊपर बैठ रही थी। देखो मैं पीछे बैठी हूँ, आगे बैठी है। आप पीछे बैठी हैं, आगे बैठी हैं? जी हाँ मैं बैठ गई, है मेरे ऊपर बैठ रही थी। हाँ भैया पीछे बैठी, आप आगे बैठी हैं क्यों? तो नहीं इनको माइक दीजिएगा, इनको 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 जी। नहीं देखो, अच्छा धक्का दे के आपको आगे कर दिया है, ये खुद पीछे बैठी हुई है। नहीं भाई देखो ना पीछे से कुर्सी कैसे हो गई, तो इसीलिए मैं ऐसे बैठ गई। इस साइड तो कैमरा भी नहीं लगी हुई है, किसी ने देखा? ये दोनों बीच में बैठी हुई, ठीक है। तो लास्ट चांस सबको मिल रहा है, आपको क्योंकि कंफ्यूजन है। अब कुछ भी नहीं चलेगा, कैमरा की नजर आप पे है, फिर भी धोखा दे जाती है हमें यार। ठीक है स्टार्ट करते हैं। रिलायंस एक्सप्रेस वंस अगेन स्टार्ट थींदी हाणे सिंध यूनिवर्सिटी खां निकिरंदी, अॻिते रवानो थींदी 7 जी तरफ़। त हाणे ही वेंदी 7 जी तरफ़। रिलायंस एक्सप्रेस, रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल। सो वंस अगेन हम काउंट डाउन करेंगे। सो भाई 1 2 3 एंड गो। रिलायंस एक्सप्रेस सही से देखिएगा सब। अब तो कुछ नहीं कहना ना, ना कुछ चहो चहो, कुछ चहो अदी दियो, अदी के माइक दियो, कुछ तो चहो, कुछ तो चहो। ओके थैंक यू, वही सघो था। जल्दी सां हिकिड़ी चेयर खे घटि कयो। ऐं हाणे असां वटि 4 अदियूं बचियूं आहिनि ऐं ही रिलायंस एक्सप्रेस रवानो थींदी 7 खां। ऐं हाणे वेंदी बाड्रे। ॿुधो आहे कंहिं बाड्रे ॿुधो आहे? वीचारा बाड्रे वारा बि ख़ुशि थियनि, होॾे वञे असांजे होजमालो जी ट्रेन। ऐं स्टार्ट कंदासीं
पंहिंजी ही वंस अगेन रिलायंस जी एक्सप्रेस जेका निकिरे थी 7 खां बाड्रे सो 1 2 3 4 5 एंड गो ये क्या हो रहा है ये क्या हो रहा है हाँ माइक खड़ी छो माइक 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 क्या हो गया ये जी फिर से कंफ्यूजन हो गई और क्या हो रहा है अच्छा अब ये चीटिंग कर रही है आपके साथ हाँ तो मैं बैठ क्यों रही हूँ, मेरी मैं बहन के ऊपर- साथ चीटिंग कर रही है हाँ ये जब भी मैं बैठ रही हूँ ऊपर आके मेरे बैठ जाती है ना जी मैं आपके साथ हूँ जी जी आप मेरे साथ है हैं, ना बहुत अच्छी बात है हाँ ठीक है। बहन को दे दे अब थैंक यू जी अदी क्या हुआ क्या हुआ भाई तो दोनों बैठी है मेरे ख्याल में बहन बैठी हुई है ये 2 चेयर्स के बीच में बैठी हुई हैं आप इस और इस चेयर के आप बीच में बैठी हुई हैं नहीं देखो मैं बैठ रही थी देखो ये चेयर कैसे हो गई तो बीच में तो आएंगे ना ऐसे ये सीधे कुछ चल नहीं रही ऊपर किसके बैठ जा अगर मैं बैठी हूँ तो मैं उठ जाती हूँ भाई तो आप बताएं हमने पहले कहा था जो साइड पे बैठेगा वो आउट हो जाएगा लेकिन आप साइड पे बैठी हुई हैं ऊपर से ऑर्डर्स आ गए हैं वो कैमरा में देख रहे हैं थैंक यू वेरी मच आप बैठ सकती हैं बाकी सां वटि 3 ॾींहं बचियूं आहिनि ऐं हाणे असांजी आहे जेका बाड्रे खां ट्रेन निकिरंदी उहा निकिरे थी लाड़काणे जी तरफ़ त असांजी रिलायंस एक्सप्रेस बाड्रे खां निकिरे थी लाड़काणे जी तरफ़ त पोइ लाड़काणे वारो तयार थी वञो हो जमालो जी रिलायंस एक्सप्रेस अचे थी तव्हांजे शहर में त तव्हां बि झंडियूं पकड़े बीहो लाड़काणे स्टेशन ते त ही असांजी वंस अगेन ट्रेन ते थी स्टार्ट त 1 त 2 त ट्राई त गो रिलायंस एक्सप्रेस अदी तव्हां सां माना ही छा कजे वरी न मतलब कयूं त छा कयूं असां होजमाला वारा कंफ्यूज थी विया आहियूं सफ़ा मां मुंहिंजो डायरेक्टर सां सभु कंफ्यूज थी विया आहियूं अदी मतिलबु सलाह मां तव्हांखे कंफ्यूज करे छॾियो वंस अगेन स्टार्ट कंदासीं तव्हां जी ही जर्नी हिकु दफ़ो ॿीहर लास्ट टाइम ठीकु आहे त लाड़काणे ताईं पुगी कोन पहुती कोन लाड़काणे को पहिरियों जेको आहे त रेड सिग्नल मिली वियो हाणे वंस अगेन ग्रीन सिग्नल मिलंदो लाड़काणे वारा रेडी वेठा आहिनि रिलायंस एक्सप्रेस निकिरे थी वंस अगेन लाड़काणे जे लाइ त 1 2 3 एंड गो बहनों के लिए क्लैपिंग होनी चाहिए माइक 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 अदी चीटिंग कई है तहां सां मूंखे लगे तो ही जबरदस्ती वेही रही है हाँ सही बैठी है ना सही बैठी है ओके थैंक यू अच्छा बहन के लिए तालियां जरूर हो जाए असां वटि रिलायंस जो गिफ्ट हैम्पर आहे रिलायंस जो गिफ्ट हैम्पर आहे मौजूद अदी के ॾेई छॾंदा ठीक है तो फाइनलिस्ट असां वटि बचियूं आहिनि ऐं पहिरियों फैसलो कंदी असांजी ऑडियंस और ये बताएंगे इनको क्या लगता है कि कौन सी बहन करेंगी विन तो भाई किनको लगता है कि ये बहन विन करने वाली है आगे और किनको लगता है कि ये बहन विन करेंगी तो आप पे ज्यादा क्लैपिंग हुई है तो जिन पे नहीं होती हम उसका साइड लेते हैं हाणे असांजी ट्रेन निकिरे थी शिकारपुर जे लाइ तो भाई शिकारपुर वारो भी तैयार थी वञो हिते आचार जो बर्नियूं असांजे लाइ वठी रखो ठीकु आहे न हाणे मशहूर तॾहिं आचार आहे त असां कीअं डिमांड न कंदासीं तव्हांखे त शिकारपुर वारो आचार जे लाइ थी वञो तैयार रिलायंस एक्सप्रेस वंस अगेन निकिरे थी शिकारपुर जे लाइ त भाई 1 2 3 एंड गो Reliance Express. That means जेके असां सपोर्ट कयोसीं अॼु जो उहे विनर आहिनि रिलायंस पेंट जो गिफ्ट वेंदो तव्हां ॾे कॉन्ग्रेचुलेशन्स ऐं अदी खे बि रिलायंस जो गिफ्ट हैम्पर ॾेई छॾिजो त हिते असांजो ही सेगमेंट बि थियो ख़तमु अदी जे लाइ ताड़ियूं त थी वञनि ऐं हाणे असांजो गेम्स थी वियूं ख़तमु
हाणे वक्त थियो आहे जॾहिं असां गिफ्ट डिस्ट्रीब्यूट कंदा आहियूं पंहिंजे ऑडियंस खे सभ खां पहिरियों एनेक्स जा गिफ्ट हैम्पर्स मूंखे ॾिजो ऐं एनेक्स जा गिफ्ट हैम्पर्स वेंदा तो भाई ऐसे कोई भी नहीं खड़ा होगा, ऐसे नहीं। एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट्स, एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट्स अदा ही तवांजे लाए एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट्स। तो भाई आ रहा हूं मैं, दोबारा आपकी तरफ आ रहा हूं। एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट्स अदा ही तवांजे लाए थैंक यू। जेके जेके न मिलियो है गिफ्ट, एनेक्स होम अप्लायंसेस, एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट्स बनाए आपकी जिंदगी को आसान। एनेक्स होम अप्लायंसेस, वेरी गुड। हो जमालो, थैंक यू। जल्दी से मुझे रिलायंस के दीजिएगा गिफ्ट हैम्पर्स। और यहाँ भी मुझे नजर आ रहा है एक बच्ची बना के आई है, थैंक यू वेरी मच। ये आपके लिए रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ अ कलरफुल। जिन्होंने पार्टिसिपेट नहीं किया, जिनको नहीं मिला, ये ले आपके लिए जी। ही अदी तवांजे लाए एट द बैक। ओके, नेल्सन पेंट्स, यही तो रंग है जिंदगी का। अपनी जगह पे बैठे बच्चों, मैं रो पड़ता हूं जब। ओके, ही तवांजे लाए, थैंक यू। अपनी अपनी जगह पे बैठे, अपनी जगह पे बैठे, छोटी सी बच्ची, थैंक यू। नेल्सन पेंट्स, यही तो रंग है जिंदगी का। बस आप आगे आ रहे हो, मुझे साइड जाना पड़ेगा। नेल्सन, यही तो रंग है जिंदगी का। अदी तवांजे लाए, थैंक यू। ऐं ही जे विन कयो आहे गिफ्ट, ही अदा तवांजे लाए। ऐं ही भेण अदी तवांजे लाए। ऑलराइट, हिते वंस अगेन असांजो प्रोग्राम पुगो पंहिंजी पुॼाणी ते। उम्मीद आहे कि तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वरी मिलंदासीं सुभाणे तव्हां सां। तेसि ताईं पंहिंजनि जो ख्यालु रखिजो। मिलंदासीं 9 खां 12 बजे ताईं वंस अगेन। त प्रोग्राम जो नालो छा आहे? हो जमालो।